नर्मदा नदी के मथा सफ़रनामा लिखा थी हुन जो किस्सो ॿुधाई त बाबू राजेंद्र प्रसाद असांजा पहिरियां राष्ट्रपति उहे कंहिं गांव में हुआ तो माण्हुनि पुछो आप कौन सी नदी से आए, तो वाइड़ो थियो भाई परिचय में माण्हू पुछंदा आहिनि आप कौन से गांव से आए हैं, आप कौन से धर्म के हैं, आपकी जात पात क्या है, पर हिते माण्हू पुछंदा आप कौन सी नदी से आए हो, तो जी ऐसा क्यों, तो जी साहब ऐसा है कि जो जहाँ की नदी का रहने वाला होता है ना, उसके चाल ढाल रहन सहन जीवन मूल्य सोच विचार जीवन दर्शन सब उस नदी से तय होता है। वेरी गुड। तो माण्हू की कल्पना माण्हू की तहज़ीब की कल्पना हुन नदीअ खां सवाइ नथी करे सघिजे, पर सिंधुनि सां वेल इहो थियो आहे त असांजी सिंधु अमा ऐं असांजे विच में बग़ैर सोचे सम्झे हिकिड़ी लकीर खींचे सघनि। हाणे असांजी मां हुन लकीर हुन पासे आहे, असां हिन पासे, त उहा मां जो हिकिड़ो टुकड़ो लेह नदी लेह में जॾहिं मां ॾिठो सिंधु दर्शन यात्रा में, त मुंहिंजे अंदरि जेके जज़्बात पैदा थिया उहे मां कागर ते लिखिया आहिनि। ग्रामेटिकली त कई कविता आहे अलाए कोन्हे, पर जज़्बात तव्हां ताईं पहुचंदा इहा उमेद आहे। कविता जो शीर्षक आहे सिंध मुंहिंजी अमा। मुंहिंजे पीउ मूंखे ॿुधायो हुई, मुंहिंजे पीउ मूंखे ॿुधायो हुई त रहंदी आहे हिकिड़ी अमड़ असांजी परे जबलनि। मुंहिंजे पीउ मूंखे ॿुधायो हुई त रहंदी आहे हिकिड़ी अमड़ असांजी परे जबलनि खां, जंहिंजे कच्छ ऐं किनारनि ते वधिया वसिया पुरखा। मुंहिंजे पीउ मूंखे ॿुधायो हुई त रहंदी आहे हिकिड़ी अमड़ असांजी परे जबलनि खां, जंहिंजे कच्छ ऐं किनारनि ते वधिया वसिया पुरखा असांजा। ऐं इहो बि चयो हुई त कॾहिं लॻे त थकी पियो आहीं ज़िंदगीअ सां विढ़ंदे ऐं सम्झी पाण खे अकेलो त वंजाए अमड़ वटि। इहो बि चयो हुई त कॾहिं लॻे त थकी पियो आहीं ज़िंदगीअ सां विढ़ंदे ऐं सम्झी पाण खे अकेलो त वंजाए अमड़ वटि। पहिरीं त अमा कावड़ंदे ॾींदे ॾोरापा त विसारे वेठा आहियो पंहिंजी ॿुढड़ीअ खे, असां पंहिंजी संस्कृतीअ खे नदीअ खे विसारे वेठा आहियूं। त पंहिंजी त अमा नाराज़ थींदी, पंहिंजी त अमा कावड़ंदे ॾींदे ॾोरापा त विसारे वेठा आहियो पंहिंजी ॿुढड़ीअ खे, पर जॾहिं तूं पाईंदेसि भाकी त सिक ऐं कुर्ब जा दरिया लॻंदा वहण। अॼु जॾहिं मां अमा सां मिलियो आहियां त यादि अचनि थियूं मूंखे पंहिंजे गुज़िरियल पीउ जी ॻाल्हियूं। लॻायो जॾहिं मां अमा जे जल खे अखियुनि ते त वही वियो सॼो क्लेश मन जो ॻोड़नि सां गॾु। पाती जॾहिं मां अमा खे भाकी टुॿी ॾही टुॿी जल में, त लॻियो मूंखे त मां मिलियो आहियां पंहिंजे पीउ सां, पंहिंजे ॾाॾे सां ऐं सभिनी पुरखनि सां। ऐं लॻियो त मां कान आहियां दुनिया में अकेलो, ऐं लॻियो त कान आहियां मां दुनिया में अकेलो, आहिनि मुंहिंजा पुरखा मूंसां गॾु। ऐं अमा तूं आहीं उहो सॻो जंहिंमें वकिड़ियल आहियूं असां सभु। नदी असांखे जोड़े थी, उहा असांजी माउ आहे, उहो सॻो आहे जंहिंमें असां सभु वकिड़ियल आहियूं ऐं असां सभु गॾु आहियूं। ऐं लॻियो त कान आहियां मां दुनिया में अकेलो, आहिनि मुंहिंजा पुरखा मूंसां गॾु। ऐं अमा तूं आहीं उहो सॻो जंहिंमें वकिड़ियल आहियूं असां सभु। अमा मुंहिंजी तोसां मिली आथत आहे, अमा मुंहिंजी तोसां मिली आथत आहे त तूं हूंदीअ इते ई। अमा मुंहिंजी तोसां मिली आथत आहे कि तूं हूंदीअ इते ई मुंहिंजे ॿारनि सां बि गॾु, जॾहिं मां न हूंदुमि हिन धरतीअ ते। ऐं उहे पक ईंदा तो वटि जॾहिं पाण खे सम्झंदा अकेलो, छो त मां हुननि खे ॿुधाए वेंदोमान त रहंदी आहे हिकिड़ी अमड़ असांजी परे जबलनि खां, जीअं त ॿुधाए वियो मूंखे पीउ मुंहिंजो। महिरबानी। महिरबानी संजय जी, अहिड़ी पुख़्ती शाइरी कयो था ऐं इंसान जे दिलि ताईं पहुचो था। अञा चओ था त असां पंध में आहियूं,